ॾखण भरिसां बडियूं थाणे जी हद में खरूस ऐं उन्हड़ बिरादरी जी धुरियुनि विच में ज़मीनी मामले तां झेड़ो थी पियो। घरनि मथां फायरिंग, उन्हड़ बिरादरी जी औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि पा किताब खणण ते खटुनि ते रखी खटनि जूं रुकावटूं रखी शिकारपुर रतो देरो इंडस हाईवे ते रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरनि औरतुनि ऐं मर्दनि मीडिया खे ॿुधायो त असांजे खाते जी ज़मीन आहे जंहिं ते खरूस बिरादरीअ जे पीरबख्श वलीदात नवेदात खरूस ऐं ॿियनि असांजे खाते वारी ज़मीन ते कब्ज़ो कनि था, जिन असांजे ॻोठ जे मथां जदीद हथियारनि सां असांजे मथां हमिलो कयो वियो आहे। मुज़ाहिरनि हुकूमत ऐं आला इख़्तियारनि खां घुर कयूं था त जवाबदारनि मथां कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारे वञे। ॿिए तरफ़ DSP गढ़ी यासीन ऐं SHO गढ़ी यासीन धरणे वारे हंधि पहुची मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे इंसाफ़ जी यकीन दहानी कराइण बाद धरणो ख़त्म कराए रोड खोलराए छॾियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।